अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। हाणे अचो त असां मॉडर्न फिजिक्स जे टॉपिक्स ते डिस्कस कयूं। असांजो पहिरियों जेको टॉपिक आहे मोस्टली असां यानी कि डिस्कस कंदा आहियूं उहो हूंदो आहे फ्रेम ऑफ रेफरेंस। फ्रेम ऑफ रेफरेंस डेफिनेशन खोड़ सारियूं आहिनि। पंहिंजे मुताबिक़ सिंपल आहे, एनी कोऑर्डिनेट सिस्टम related to which the measurements are taken is called frame of reference। हाणे अहिड़ो यानी कि कोऑर्डिनेट सिस्टम हुजे, सेट हुजे को सेट ऑफ कोऑर्डिनेट्स, जी असां एक्स एक्सिस वठंदा आहियूं, वाई एक्सिस वठंदा आहियूं ऐं ज़ेड एक्सिस वठंदा आहियूं। इहे असांजा यानी कि कोऑर्डिनेट्स आहिनि। हाणे इहे असांजा एक्सिस आहिनि, इहे ई असांजो फ्रेम ऑफ रेफरेंस हूंदो। माना इते असां कंहिंजे मुताबिक़ मेजरमेंट वठंदासीं, माप कंदासीं, यानी कि लोकेशन या टाइम जे मुताबिक़ या डिस्टेंस जे मुताबिक़ या वेलासिटी जे मुताबिक़ असां एक्सीलरेशन जे मुताबिक़ असां मेजरमेंट्स वठंदासीं, लेकिन कंहिंजे मुताबिक़ उन बॉडी जे मुताबिक़ ऐं जेको ऑब्ज़र्व कंदो उन जे मुताबिक़। हाणे बॉडी जी स्टेट कीअं असां ॾिसंदा आहियूं, कुझु ऑब्जेक्ट्स असांखे ऑब्ज़र्व थींदे नज़र ईंदा आहिनि त उहा रेस्ट में आहे, ऐं कुझु ऑब्जेक्ट्स जेके हूंदा आहिनि असांखे छा में नज़र ईंदा आहिनि, मोशन यानी मूविंग यानी हरकत कंदा नज़र ईंदा आहिनि। हाणे जेकॾहिं तव्हां खां केरु सवाल पुछे त अबा अव्हां किथे ऐं कीअं आहियो, माना स्टेट जे मुताबिक़ छा में आहियो। जेकॾहिं तव्हां क्लास में वेठा हुजो त तव्हां खां जेकॾहिं केरु पुछे त तव्हां चवंदो यकीनन तव्हां छा चवंदो त असां रेस्ट में आहियूं, लेकिन तव्हां फिजिक्स जे बुनियाद ते इहो ग़लति चयो, बिकॉज़ तव्हां रेफरेंस न ॿुधायो। त रेफरेंस ॿुधाइण जे लाइ लाज़मी आहे तव्हांखे कॉन्सेप्ट ॾियणो पवंदो त तव्हां कंहिंजे मुताबिक़ रेस्ट में आहियो। त तव्हां चवंदो चेयर जे मुताबिक़ या उन रूम जे मुताबिक़ जंहिंमें वेठा आहियो। क्लियर? जेकॾहिं तव्हां खां पुछो वञे अर्थ जे मुताबिक़, छो जो अर्थ त मोशन में हूंदी आहे, राउंड कंदी आहे, सन जे चौधारी सिज जे चौधारी मूव कंदी रहंदी आहे, त पोइ तव्हां उन जे मुताबिक़ छा में आहियो, मोशन में। त पोइ इते हिकिड़ो यानी कंट्रोवर्सी कॉन्सेप्ट थी थो वञे। जीअं मिसाल ॻाल्हि, तव्हां कंहिं ट्रेन में वेठा आहियो ऐं ॿाहिरि हिकिड़ो माण्हू बीठो आहे या ट्रीज़ लॻल हूंदा आहिनि ऐं ट्रेन हली रही आहे, तव्हां ट्रेन मां ॿाहिरि ॾिसंदो त जेके वण हूंदा आहिनि उहे तव्हांखे हलंदा फिरंदा घुमंदा नज़र ईंदा। इन जो मतिलबु छा आहे, छा वाक़ई यानी जेके वण आहिनि, ट्रीज़ आहिनि, उहे तव्हां सां गॾु या तव्हांजे अगेंस्ट वञी रहिया आहिनि? न, एक्चुअली तव्हां जंहिं फ्रेम में आहियो, अंदरि ट्रेन में आहियो, कंपार्टमेंट में आहियो, उहा ट्रेन मूव करे रही आहे। इन जे करे तव्हां वञी रहिया आहियो, तव्हांखे लॻे थो त वण पोइ ते वञी रहिया आहिनि, या उहो माण्हू जेको ॿाहिरि प्लेटफॉर्म ते बीठो आहे उहो यानी कि पोइ ते वञी रहियो आहे, लेकिन हक़ीक़त छा आहे, तव्हां वञी रहिया आहियो, लेकिन तव्हां ऑब्ज़र्वर आहियो। इन जे करे तव्हां पंहिंजो पाण खे रेस्ट में सम्झी ॿी सराउंडिंग खे छा में था सम्झो, मोशन में। जॾहिं को ऑब्ज़र्वर पाण खे रेस्ट में सम्झी ऐं ॿी पूरी सराउंडिंग खे छा में सम्झे, मोशन में, दिस इज़ कॉल्ड रिलेटिव मोशन। छा? रिलेटिव मोशन। हाणे इन रिलेटिव मोशन जे बुनियाद ते ॿियो तव्हां ऑब्ज़र्व कयो हूंदो, जेकॾहिं तव्हां हिकु ट्रेन में आहियो, ॿ ॼणा वेठा आहियो चेयर ते, सीट ते। क्लियर? हाणे उहा जेकी सीट आहे, तव्हां पंहिंजो पाण खे जॾहिं कंपेयर था कयो, पाण खां पाण सां पाण खे जॾहिं कंपेयर था कयो त तव्हां ॿई पाण खे छा में सम्झंदो, रेस्ट में। चलो वरी जेको ॿाहिरियों प्लेटफॉर्म ते बीठो हूंदो उहो जॾहिं तव्हांखे ॾिसंदो, जेकॾहिं ट्रेन हले रही आहे त तव्हांखे ॾिसंदो त तव्हां ट्रेन सां गॾु मूव कंदा रहंदा आहियो। इहो छा आहे, इहो सॼो सिचुएशन आहे ऑब्ज़र्वर यानी कि ऑब्ज़र्वेशन्स ते, माना यानी कि इहो आहे फ्रेम ऑफ रेफरेंस जो कॉन्सेप्ट। त जेकॾहिं तव्हां ट्रेन में आहियो त जेको तव्हांजो कंपार्टमेंट आहे उहो तव्हांजो फ्रेम ऑफ रेफरेंस आहे, ट्रेन हिकिड़ो फ्रेम ऑफ रेफरेंस आहे, ॿाहिरि हिकिड़ो प्लेटफॉर्म उहो अलॻि फ्रेम ऑफ रेफरेंस आहे। त फ्रेम ऑफ रेफरेंस एक्चुअली आहे छा, इहो सेट ऑफ कोऑर्डिनेट्स आहे, यानी कि एक्स एक्सिस
यानी कि एक्स एक्सिस वाई एक्सिस ऐं ज़ेड एक्सिस जेके हूंदा आहिनि इन जे मुताबिक़ जेका असां मेजरमेंट काउंट कयूं मेजर कयूं यानी कि उन जी लोकेशन विथ रेस्पेक्ट टू टाइम ठीकु आहे स्पीड वेलासिटी एक्सीलरेशन फोर्स जो हिकिड़ो कॉन्सेप्ट वठूं यानी कि ॿिनि शयुनि जी मेजरमेंट ॿिनि शयुनि खे कंपेयर करे मेजर कयूं त हिकिड़ी शइ छा में आहे ॿी शइ छा में आहे हिकिड़ो ऑब्जर्वर छा थो यानी कि ॿिए शइ खे जॾहिं ॾिसे थो त छा थो ऑब्जर्व करे ऐं ॿियो जॾहिं हिकिड़ी शइ खे ॾिसे थो त उहो छा थो ऑब्जर्व करे त अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां यानी इन्हनि एक्स एक्सिस ऐं वाई एक्सिस ऐं ज़ेड एक्सिस जे मुताबिक़ मेजरमेंट वठंदा आहियूं यानी 3 डायमेंशनल यानी स्पेस में त इते असां यानी इते ॿिनि केसिस में विरहाईंदा आहियूं कीअं हाणे इते स्पेशल वर्ड यूज़ कंदा आहियूं स्पेशल जी इते मीनिंग आहे छा मीनिंग आहे 3 डायमेंशनल जे मुताबिक़ माना स्पेस जे मुताबिक़ जॾहिं मेजरमेंट थींदी आहे त हिकिड़ो वर्ड यूज़ कंदा आहियूं स्पेशल त हिते स्पेशल फ्रेम ऑफ रेफरेंस चवंदासीं जंहिंमें असां ॿिनि हिस्सनि में यानी कि उनखे मेजर कंदा आहियूं ॿिनि हिस्सनि में विरहाईंदा आहियूं ॿिनि पार्ट्स में उहे ॿ केस कहिड़ा हूंदा आहिनि हिकिड़ो हूंदो आहे एलोसेंट्रिक ऐं ॿियो हूंदो आहे ईगोसेंट्रिक यानी मां या तव्हीं जेकॾहिं ऑब्जर्वर आहियो त तव्हां छा जेकॾहिं मां ऑब्जर्वर आहियां ऐं मां सिर्फ़ु कंहिं ऑब्जेक्ट्स खे मेजर थो कयां ॿिए ऑब्जेक्ट सां जेकॾहिं कार आहे साइकिल आहे या ॿियो को बि ऑब्जेक्ट आहे माना ऑब्जेक्ट खे ऑब्जेक्ट सां छा थो कयां कंपेयर करे मेजरमेंट थो वठां त इन खे चइबो आहे एलोसेंट्रिक ठीकु आहे ऐं जेकॾहिं मां ऑब्जर्वर आहियां मां ख़ुदि पंहिंजो पाण खे उन ऑब्जेक्ट सां कंपेयर करे छा थो कयां उन जी लोकेशन थो वठां विथ रेस्पेक्ट टू टाइम ऐं उन जी मेजरमेंट थो वठां माना यानी मां ख़ुदि पाण ऐं ऑब्जेक्ट सां गॾिजी करे मां पंहिंजी लोकेशन मेजर थो कयां त इन बुनियाद ते असां इन खे चवंदा आहियूं ईगोसेंट्रिक ज़हन में रखो जॾहिं ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट थिए त एलोसेंट्रिक आहे ऐं जॾहिं सेल्फ टू ऑब्जेक्ट थिए त इहो ईगोसेंट्रिक आहे त इहो असां छा वठंदा आहियूं इहो ॿिनि हिस्सनि में ॿिनि स्पेशल जे केस में ॿिनि पार्ट्स में असां मेजरमेंट वठंदा आहियूं विथ रेस्पेक्ट टू फ्रेम ऑफ रेफरेंस ईअं असां फ्रेम ऑफ रेफरेंस जे ज़रिए मेजरमेंट वठंदा आहियूं ठीकु आहे ऑब्जर्वर एंड ऑब्जेक्ट्स खे जेके असां मेजर करण यानी कि मेजर कयूं था जंहिंखे असांखे मेजर करणो हूंदो उन जे फ्रेम ऑफ रेफरेंस के मुताबिक काउंट करासीं क्लियर हाँ अग्यां अवांजे ॾिसो यानी कि कुछ यानी कि पॉइंट्स आहिनि फ्रेम ऑफ रेफरेंस के मुताबिक उन्हनि ते गौर कयूं डिस्कस कयूं ठीक है बाबा हाँ ॾिसो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस हाँ असांजा जेको फ्रेम ऑफ रेफरेंस यानी कि पार्ट्स में अॻिते मेजरमेंट जॾहिं वठंदासीं अञा अॻिते त इन्हनि खे ॿिनि हिस्सनि में विरहाईंदा आहियूं हिकिड़ो हूंदो आहे इनर्शियल फ्रेम ऐं ॿियो हूंदो आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस Inertial छा आहे ॾिसो it is either at rest or moving with uniform velocity. In this frame the law of inertia must hold. It may also called Newtonian or Galilean frame of reference. Inertial frame of reference छा हूंदो आहे एक्चुअली जेकॾहिं का बॉडी रेस्ट में आहे या यूनिफॉर्म मोशन अथसि यानी एक्सीलरेशन जंहिंमें न हुजे एक्सीलरेशन 0 हुजे यानी नॉन एक्सीलरेटेड फ्रेम ऑफ रेफरेंस जेके हूंदा आहिनि उहे असांजा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस हूंदा आहिनि ठीकु आहे जीअं मिसाल ॻाल्हि जेकॾहिं तव्हां को फैन घुमंदे ॾिसो था जेकॾहिं उन जी स्पीड चेंज नथी थिए हिक ई स्पीड सां मूव करे रहियो आहे त इहो छा में आहे इहो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस में आहे जेकॾहिं का बॉडी रेस्ट में आहे त इहो बि छा में आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस में आहे इते लॉ ऑफ इनर्शिया छा थींदो वैलिड थींदो आहे होल्ड थींदो आहे इन फ्रेम ऑफ रेफरेंस में क्लियर हाणे ॾिसो हिन जूं मेन पॉइंट्स कुझु आहिनि प्रॉपर्टीज़ जे लिहाज़ सां inertial reference frame has got 0 linear acceleration and 0 angular acceleration understood जिनकी स्पीड कांस्टेंट हुजे वेलोसिटी कांस्टेंट हुजे तो उन में एक्सीलरेशन केॾां थींदी इट मीन्स इहो छा हूंदो इहो छा हूंदो नॉन एक्सीलरेटेड 0 एक्सीलरेटेड ठीक आहे माना इन में वेरिएबल वेलोसिटी न हूंदी If no force acts on a body present in the inertial frame of reference, then its speed remains constant. जेकॾहिं इन ही फ्रेम ऑफ रेफरेंस में फोर्स एक्ट ही न करे त पोइ उहा बॉडी छा में हूंदी
कांस्टेंट स्पीड में हूंदी, साॻी रफ़्तार सां मूव पई कंदी। क्लियर? रिगार्डिंग मेजरमेंट्स ऑल इनर्शियल फ्रेम्स आर इक्विवेलेंट। हाणे इन में असां सम्झंदासीं अॻिते हली त जेके बि फ्रेम ऑफ रेफरेंस आहिनि हिते यानी कि इनर्शियल फ्रेम जे हिसाब सां उन्हनि सभिनी जी जेकी मेजरमेंट थींदी उहा छा थींदी, उहा असांजी बराबरि रिज़ल्ट साॻी ईंदी मेजरमेंट जे मुताबिक़, उहा चाहे एक्सीलरेशन जी वठूं, फोर्स जी वठूं, डिस्टेंस जी वठूं, विथ रेस्पेक्ट टू टाइम जी वठूं, छो न इन में असांजी साॻी ईंदी। हाणे द लॉ ऑफ एडिशन ऑफ वेलोसिटीज़ एंड लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम रिमेन्स कंजर्व्ड इन ऑल इनर्शियल फ्रेम्स। चवण जो मक़सदु इहो आहे त इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस में जेकी कंजर्वेशन थींदी ऐं वेलोसिटी एडिशन थींदी। वेलोसिटी एडिशन जो कॉन्सेप्ट अॻिते हली बि आहे गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन में ई। उन में छा हूंदो, कॉन्सेप्ट कीअं हूंदो, जेकॾहिं अव्हां कंहिं ट्रेन में आहियो, मूव करे रहिया आहियो, हाणे तव्हां छा कंदो, तव्हां यानी कि उन वेठल चेयर तां उथो था, ठीकु आहे, उथी करे तेज़ भॼो था। हाणे ॿाहिरि हिकिड़ो ऑब्ज़र्वर आहे जेको तव्हांखे ऐं ट्रेन जे मुताबिक़ ऑब्ज़र्व थो करे। हू छा ऑब्ज़र्व कंदो त जेकी ट्रेन जी सपोज़ स्पीड आहे 100 ऐं तव्हांजी आहे 20, ठीकु आहे, त हू जेको ॿाहिरियों ऑब्ज़र्व कंदो उहो छा ऑब्ज़र्व कंदो, उहो कंदो त जेको तव्हां मूव करे रहिया आहियो उहो 120 स्पीड सां मूव करे रहिया आहियो, माना एक्चुअली तव्हांजी 20 आहे, तव्हां पाण जेकी मूव कयो था अंदरि ट्रेन में ई उहो छा आहे तव्हांजी, उहा 20 आहे ऐं ट्रेन जी छा आहे 100। ॿाहिरि जेको ऑब्ज़र्व कंदो उहो 120 कंदो, माना हिते वेलोसिटी एड थी। त इहा मैकेनिक्स जे बुनियाद ते न्यूटन मैकेनिक्स में वेलोसिटी एडिशन जो कॉन्सेप्ट आहे। क्लियर? अॻिते हली पढ़ंदासीं एग्जांपल्स में। हाणे नॉन इनर्शियल और एक्सीलरेटेड फ्रेम ऑफ रेफरेंस। हाणे नॉन इनर्शियल कहिड़ा हूंदा आहिनि, जंहिंमें वेरिएबल स्पीड हुजे, वेरिएबल वेलोसिटी हुजे, यानी एक्सीलरेटेड हुजे। हाणे असां चवंदासीं फ्रेम ऑफ रेफरेंस मूविंग विद वेरिएबल वेलोसिटी is called non-inertial frame of reference। यानी कि एग्जाम्पल कीअं हूंदा आहिनि, लॉन्चिंग थींदी आहे या लैंडिंग थींदी आहे, जेकॾहिं एरोप्लेन हुजे यानी लैंडिंग थिए थी त उन वक़्तु तव्हां यानी सीट बेल्ट ॿधंदा आहियो त उन वक़्तु तव्हांखे यानी कि हिकिड़ा जर्क फील थींदा आहिनि, झटका फील थींदा, त इहा छा आहे, वेलोसिटी वेरिएबल थी थिए। क्लियर? ऐं जेकॾहिं तव्हां यानी कि लॉन्च था थियो उन वक़्तु बि तव्हांजी वेलोसिटी छा थींदी, मोशन छा थींदो, चेंज थींदो। इते छा आहे तव्हांजो इहो फ्रेम ऑफ रेफरेंस, इहो तव्हांजो हूंदो नॉन इनर्शियल या एक्सीलरेटेड। जेकॾहिं स्टेयर तां तव्हांखे साइकिल ते या मोटरसाइकिल ते हीअं लहंदा था, जो ॾाकणा का, ठीकु आहे, उन वॾी कंहिं बिल्डिंग जी तव्हां हीअं लहंदा ईंदो त तव्हांखे छा थींदो, वेरिएबल वेलोसिटी थींदी। These are the examples of छा बाबा, यानी कि नॉन इनर्शियल या एक्सीलरेटेड फ्रेम ऑफ रेफरेंस। ठीकु आहे बाबा, शाबाश, नोट करे वठो, शाबाश।